अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलाम अला रसूलिल्लाह। ग्रुप आपको मसाइल और उनका ग्रुप में सवाल आयो है जुमे जी सुन्नत तंहिंजो तरीक़ो। शॉर्ट सवाल है से पाण सुणो था। जेका फर्ज़ नमाज़ पुठियां जेको 4 रकात सुन्नत रही तोकरो ई जेकॾहिं भेरियूं पढ़ी वञे त हिन में हर्ज आहे या ई पण अलॻि अलॻि ॿ करे पढ़ियो। ख़ासि जुमे जे मुतालिक़ सवाल है जो जुमे जी फ़र्ज़ नमाज़ पुठियां 4 रकातूं तंहिंजो तरीक़ो कहिड़ो आहे। जुमे जी नमाज़ खां पहिरीं खुतबे खां अवल अनलिमिटेड नफ़िल पढ़े जाए। अने खुतबो चालू हुए उनटाणे कोई शख़्स अचींदो ई 2 रकातूं नफ़िल पढ़े बग़ैर मस्जिद में न वेही। नमाज़ जुमा पूरी थी वेंदी तंहिं पुठियां जेकॾहिं घणे केरु सुन्नत पढ़णु चाहे त 2 रकातूं इन लाइ काफ़ी आहिनि। मस्जिद में अदा कंदो त 4 तरीक़ो ई रहंदो सलातुल लैल वन नहारे मसना व मसना। ॾींहुं अने राति जी नफ़िल नमाज़ 2 रकातूं अदा थींदियूं। इन रिवायत जे मुताबिक़ 2 रकातूं अदा करे इहे इन लाइ बहितर आहे। 4 रकातूं जी भेरियूं नियत पढ़ी वियो त कीअं वांदो न आहे, को हर्ज न आहे, पर बहितर ऐं अफ़ज़ल इहा आहे त 2 रकातूं अदा करे में अचें। ॾींहं जी राति होए, ॾींहं जी नमाज़ होए या राति जी नमाज़ 2 रकातूं अदा करणु अफ़ज़ल अने राजे तरीक़ो है। अल्लाह ताला वधारे बहितर जाने तो। वाखिर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अच्छा लगा हो तो वीडियो को लाइक करिएगा और चैनल को सब्सक्राइब करिएगा। तो इंशाल्लाह फिर मुलाकात होगी। दुआ में याद रखिएगा। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।